साइमा चना खां जवाबदारनि खे साइमा चना खां अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो चार जेडीओ न्यूज़ ऐं आऊं आहियां वज़ीर उन्नड़ ऐं आऊं आहियां एके डायरी। ख़बर शामिल कयूं था यूसुफ रुंद जी दरिया खान मरीअ जे वार्ड नंबर 4 कचे बस्तीअ में 6 ॾींहं अॻु शागिर्दियाणी 14 साला साइमा चना सां 3 जवाबदारनि पारां मुबैना तौर ॾाढाईअ वारे वाक़े में मुलविस 3 जवाबदारनि गुलाम नबी मलक ऐं अली राजपूत खे गिरफ़्तार करे संदन जिस्मानी रिमांड लाइ नौशरो फेरोज़ अदालत में पेश कयो वियो। अदालत जिस्मानी रिमांड मंज़ूर कंदे जवाबदारनि खे 14 ॾींहंनि लाइ जिस्मानी रिमांड ते दरिया खान पुलिस हवाले करे छॾियो। दरिया खान मरी पुलिस जवाबदारनि गुलाम नबी मलक ऐं अली राजपूत खे रूरल हेल्थ सेंटर दरिया खान मरी आंदो वियो, जिथे संदन DNA लाइ रत जा जुज़ा वठी जामशोर लेबोरेटरी मोकिले छॾिया। शागिर्दियाणी साइमा चना सां इंसाफ़ न थियण ख़िलाफ़ जिस्कम दरिया खान मरीअ पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻुवाणनि इमाम बख्श उमराणी, फरहान अंसारी, सारंग खोखर, सनाउल्ला लाशारी चयो त 6 ॾींहं अॻु मासूम शागिर्दियाणी साइमा चना सां 3 जवाबदारनि मुबैना तौर ते ॾाढाई जो निशानो बणाए खेसि बेहोशी जी हालत में फिटो करे फरार थी विया। जॾहिं त जवाबदार धुर बाअसर हुजण करे वारसनि खे धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं वारसनि खे फ़ैसिले लाइ ज़ोर भरे रहिया आहिनि। हिननि वधीक चयो त शागिर्दियाणी साइमा चना जे केस में मुलविस जवाबदार इशफाक मलक खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे ऐं मुलविस जवाबदारनि खे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। चार जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो चार जेडीओ न्यूज़।